शहीद वीर मुर्तज़ा भुट्टो क़त्ल केस में अदालती हुक्म बावजूद 12 सालन खां पेपर बुक न ठहण जो इंकशाफ। सिंध हाई कोर्ट पारां प्रोसिक्यूशन ते सख्त कावड़ जो इज़हार। सिंध हाई कोर्ट में जवाबदारनि जी बरियत ख़िलाफ़ अपील ते ॿुधणीअ दौरान जस्टिस नेमतुल्लाह फुलपोदो सवाल कयो त केस जो पेपर बुक ठाहिण जो कॾहिं हुकुम ॾिनो वियो हो। प्रोसिक्यूशन जे वकील चयो त अदालत 2011 में अपील जा कागज़ ठाहिण जो हुकुम ॾिनो हो। अदालत सख़्त कावड़ ज़ाहिर कंदे चयो त 2011 जे हुकुम ते अञा अमल न थियो आहे। अदालत पारां 3 ॾींहनि अंदरि केस जो पेपर बुक पेश करण जो हुकुम। जस्टिस नेमतुल्लाह फुलपोटो चयो त अदालती हुकुम ते अमल न थियो त सख़्त हुकुम जारी कंदासीं। अदालत अपील जी ॿुधणी 3 हफ़्तनि जे लाइ मुलतवी करे छॾी। शहीद वीर मुर्तज़ा भुट्टो जे मुलाज़िम नूर मोहम्मद गोगा 2010 में जवाबदारनि जी बरियत ख़िलाफ़ अपील दाख़िल कराई हुई। 20 सेप्टेम्बर 1996 ते कराची पुलिस पारां 70 क्लिफ्टन वारे इलाइक़े में शहीद वीर मुर्तज़ा भुट्टो ऐं संदसि साथियुनि खे मुक़ाबिलो ॼाणाए क़त्ल कयो वियो हो।